ॿुधाईंदा आहियूं त ओगरा फ़ी किलो LPG जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई करे छॾी आहे। बिल्कुल नासिन अवां ॿुधाई पिया ओगरा LPG जी क़ीमत में घटाई कई आहे। ओगरा LPG जी नई क़ीमत बाबति नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन इस्लामाबाद में ॿुधाइनि पिया ओगरा LPG जी क़ीमत जे हवाले सां नोटिफिकेशन जारी कयो आहे। क़ीमत में घटाई बाद LPG जो घरेलू सिलेंडर 438 रुपया सस्तो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ते पहुचाइनि पिया ओगरा फ़ी किलो LPG जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई कई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया LPG जी क़ीमत में घटाई कई वई आहे। ओगरा फ़ी किलो LPG जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई करे छॾी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया LPG जी क़ीमत में घटाई जे हवाले सां इस्लामाबाद मां ओगरा LPG जी नई क़ीमत बाबति नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाइनि पिया अवां ॿुधाईंदा आहियूं त LPG जो फ़ी किलो जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई कई वई आहे। क़ीमत में घटाई बाद LPG जो घरेलू सिलेंडर 438 रुपया सस्तो थी वियो आहे। ओगरा फ़ी किलो LPG जी क़ीमत में 37 रुपया ऐं 13 पैसा घटाई करे छॾी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया LPG जी क़ीमत जे हवाले सां ओगरा फ़ी किलो LPG जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया LPG जे हवाले सां ॿुधायूं पिया इस्लामाबाद ओगरा LPG जी नई क़ीमत बाबति नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया LPG जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई कई वई आहे। क़ीमत में घटाई बाद LPG जो घरेलू सिलेंडर 438 रुपया सस्तो थी वियो आहे। अवां खे ॿुधाई पिया ओगरा फ़ी किलो LPG जी क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटाई करे छॾी आहे।